नाज़िन कोटड़ी में बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि शहरी परेशान आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद मंगरियो। जी असद, इन वक्त असां कोटड़ी के लतीफ़ चौक ते मौजूद आहियूं, जिते लतीफ़ चौक के रवासिन दुकानदारनि पारां जेको आहे म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुननि अलामती जनाज़ो जेको आहे सीएम जो कढी सख़्त नारेबाज़ी कई आहे, जंहिं तव्हांखे ॿुधाइनि केतिरे अरसे खां वठी जेको आहे मुख़्तलिफ़ कालुनि में जेको आहे गंदो पाणी बीहजी वियो आहे। तीअं जेके रवासी जेके आहिनि उहे सरपा एहतिजाज बणियल आहिनि। हिन वक़्तु असां वटि रवासी मौजूद आहिनि, असीं हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हुननि जो छा चवणु आहे। असां बार बार दरख़्वास्तूं लिखायूं, एप्लीकेशन ॾिनियूं। हाणे मसइलो इहो आहे त पौणा 3 करोड़ रुपया माना बजट MC कोटड़ी 14 वार्ड नंढड़ा वार्ड उन सॼे माहौल में ॾिसिजे त कोटड़ी शहर जे दिलि लतीफ़ चौक खे ॼाणी वाणी गटरनि जे पाणी हवाले कयो वियो आहे। असांखे बीमारियुनि में धिकेलियो पियो वञे। ही तव्हां पाण पाणी ॾिसी सघो था, केॾो ख़तरनाक पाणी आहे, केतिरनि वॾियुनि बीमारियुनि जो सबबु बणी सघे थो। मां मुतालबो कयां थो त नेब खे FIA खे त उहे अचनि ऐं हिते ॾिसनि ही 2 करोड़ कोटड़ी जी महीने जी बजट आहे, उहा किथे ख़र्च थी आख़िर। असां लंघी नथा सघूं, कर ॿार मां वठी आहियूं उहे बि किरी पिया। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजो कोटड़ी साफ़ कयो। लंघण जी जगह ना आहे, इहो गुज़िरियल 1 हफ़्ते खां ना आहे, महीने खां ना आहे, गुज़िरियल 2 सालनि खां इहो मसइलो हलंदो थो रहे। हिकिड़े ॾींहुं पाणी साफ़ था कनि, 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी साॻी हालत थी वई आहे। हितां जो कारोबार तबाह थी वियो आहे। हीअ असांजी का गली ना आहे, कंहिं एरिया जी गली ना आहे, मेन लतीफ़ चौक आहे जेको 8-10 कॉलोनियूं हितां जा माण्हू हितां लंघनि था। पाणी बीठल आहे, कारोबार डिस्टर्ब आहे, ॿार बच्चा वञण लाइ परेशान आहिनि ऐं हीअ म्यूनिसिपल इंतज़ामिया आहे, CMO आहे, TMO आहे, करप्शन करे करप्शन जे वर चढ़ियल हीअ लतीफ़ चौक जेको बजट आहे उहो पाण पंहिंजे खीसनि में भरे बंगला वग़ैरह ठहण में पोयां आहिनि। तव्हां हिन कोटड़ी जे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन जो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गलियुनि ऐं रोडनि ते जेको आहे गंदो पाणी जेको आहे बीठल आहे ऐं शहरनि खे जेको अचु वञ में इंतिहाई तकलीफ़ थी थिए। जेके म्यूनिसिपल इंतज़ामिया जेकी आहे उहा ख़ामोश तमाशाई बणियल आहे।